ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। ATC पारां जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿियनि जवाबदारनि खे 14 ॾींहंनि जे रिमांड ते जेल हवाले कयो वियो। अदालत इलाही बख़्श बिकक खे बि 2 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जस्कम अॻवान न्याज़ कालाणी ऐं ॿिया अॻवान यकजहतीअ जे लाइ ATC पहुता। उन मौक़े ते न्याज़ कालाणी मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो हो त पूरी सिंध में कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। MQM हिक न पर खोड़ सारियूं आहिनि। सरकारी MQM सरकारी ॻाल्हियूं कंदी आहे। न्याज़ कालाणी मीडिया सां जेका मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई उहा बि अव्हां खे ॾेखारियूं पिया। सिचुएशन के कहीं दरियो था कोई हज़री मौल भी इंसान खान के सवेरे 9 बजे खणी 10 मिनटन में उनके या कोर्ट या ने प्रोसेस पूरा कर खणी ले अज भी खणी आया बेन के कदे के उनके पेश करणो आ और न ते उनके मतलब गाड़ी पर लाइन ॾियूं था जो सरकार परेशान आहे हद खां वधीक ऐं हर को असांजे अॻवाननि ते असांजे चेयरमैन ते टार्चर थी करे ऐं उनखे तशद्दुद थी करे तंहिंजे करे असीं सम्झूं था त जेकॾहिं उन्हनि खे चालान ई करिणो आहे भली तव्हां चालान कयो जेलनि खां पोइ वरी कोन थो ॾिजे उन करे भाई कहिड़े क़िस्म जो जेको आहे मिसबिहेव करणु तशद्दुद करणु ऐं मुख़्तलिफ़ नमूने सां परेशान करणु इहे कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल अमल न आहे। तव्हां छा था सम्झो कि हिकु शिकायत रही आहे सोशल मीडिया ते एक्शन कमेटी खां बि शिकायतूं कनि पिया जस्कम वारा त सपोर्ट न पई थिए तव्हां छा था सम्झो सिंध एक्शन कमेटी खे सॼी सिंध जेको आहे असांखे सपोर्ट थी करे सॼी सिंध जा जेके माण्हू जेके असांखे सपोर्ट था कनि जिन खे सुभाणे असां मां को नौकिरी जो आसिरो बि कोन्हे असां बिरयानी प्लेट जो बि आसिरो कोन्हे असां ॿिए कंहिं क़िस्म जो ठीके मिलण जो बि आसिरो कोन्हे कोई बि एॾे वॾे तइदाद में सिंध अचे थी पई सिंध वोट थी ॾे इन खां वधीक असांखे ॿी कहिड़ी जो हिमायत खपे। ईंदड़ हिकमत अमली कहिड़ी हूंदी जॾहिं सरकार जो रवैयो जारी रहे जदोजहद ऐं हर नमूने सां जेको आहे सरकार जे ज़ुल्म ज़्यादती सां जेको आहे मुंहुं ॾींदासीं अदालतुनि खां वठी रोडनि रस्तनि ताईं मुस्तक़िल जदोजहद में रहंदासीं। शहीद गनी चयो त अल्ताफ़ हुसैन जूं तस्वीरूं हुयूं मुज़ाहिरीन जे हथनि में उन्हनि हुकूमत जी बौखलाहट ज़ाहिर थी थिए त सिंध काबीना जा 2 अहम वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस था कनि त अल्ताफ़ हुसैन जा कारकुन या उन्हनि तस्वीरूं हुयूं त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त हिकदमि जेको आहे शहीद गनी खे सिंधी क़ौम खां माफ़ी वठे हिननि खे हिकदमि जेको आहे आज़ादु करे पोइ हिननि ते तशद्दुद करणु सलमान खान समेत सभिनी दोस्तनि ते तशद्दुद करण जो कहिड़ो जवाबु थो बाक़ी हुजे इन करे आउं सम्झां पियो त माना इंग्लिश ॻाल्हियूं था कनि त जीअं सिंधी माण्हुनि खे हीअ बेवकूफ़ करण जी बि कोशिशि था कनि क़ौमी कार्यक्रम खे थधे करण जी कोशिशि बि कनि था ऐं अॼु राति सॼी राति जेको आहे सॼी सिंध में छापा लॻाइनि जंपीर खां वठी शिकारपुर ताईं को अहिड़ो शहर मोहरे में छापा लॻाइनि को अहिड़ो हिन शहर में सॼो आहे जिते छापा न लॻंदा आहिनि ऐं जन दोस्त गिरफ़्तार न कयनि हज़ारनि जे तइदाद में दोस्त गिरफ़्तार कया आहिनि इहा हुकूमत जी बौखलाहट जेको आहे ज़ाहिर थी थिए ऐं असांजी जदोजहद पुरमन जदोजहद आहे ऐं पुरमन जदोजहद जेको आहे मुस्तक़िल जारी रहंदो। आख़िरी सुवाल इहो आहे त MQM जे किरदार खे कीअं था ॾिसो MQM वरी इल्ज़ामबाज़ी जी सियासत ते लही आई आहे वरी जेको आहे टारगेट करे रही आहे MQM कॉम्प्लेक्स दुरियनि खे उन बारे में छा चवंदा MQM 8 आहिनि हिकिड़ी सरकारी MQM आहिनि हिकिड़ी ॿाहिरि मुल्कनि में MQM इन करे असीं सम्झूं था पिया त MQM जेको बि किरदारु अदा करे हिकु त सरकार जा आहिनि ज़ाहिर ॻाल्हि आहे केॾे कमु सरकार ते ई रहंदा बाक़ी जेको ॿाहिरि वेठो आहे उनखे त मज़ो वठिणो आहे हर ॻाल्हि में असीं था चऊं जेको पाण खे सिंधी सॾाए थो पियो उहो अमली तौर ते पुरमन तौर ते उहा शइ करे ॾेखारे त पोइ सिंधी माण्हू जो मथां हिसाब आहे। थैंक यू। जी नाज़रीन जस्कम अॻवान न्याज़ कालाणी ATC ॿाहिरां मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई हुई। ATC जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿिया जेके गिरफ़्तार कारकुन आहिनि उन्हनि खे 14 ॾींहंनि जे रिमांड ते जेल हवाले करे छॾियो आहे। अदालत इलाही बख़्श बिकक खे बि 2 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जस्कम अॻवान न्याज़ कालाणी ऐं ॿिया अॻवान बि यकजहतीअ जे लाइ ATC पहुता हुआ। न्याज़ कालाणी जो उन मौक़े ते चवणो त पूरी सिंध में कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। MQM हिक न पर खोड़ सारियूं आहिनि। सरकारी MQM सरकारी ॻाल्हियूं कंदी आहे।